हकीकत इहा आहे त जंहिं वक़्तु हिन कॉलेज जी SNE आई ऐं असांखे मथां ऑर्डर मिलिया त भाई कॉलेज विज़िट करे अचो, कॉलेज ॾिसी अचो। असां ॾिठोसीं हिते सिर्फ़ु हिकिड़ो ईअं सम्झो त मैदान हुयो, कुझु बि कोन हुयो, ठुल निकिता पिया। का कॉलेज हलण जी सूरत हाल हुई ई कान। प्रिंसिपल साहब बि असांखे नॉमिनेट करिणो हुयो, सोचूं पिया केरु कयूं, सो साईं नारेजो साहब को हुयो हितां जो, पहिरियां असां हुनजो नालो नॉमिनेट कयोसीं। उमेद कान हुई त का कॉलेज ठही पवंदी, पर अल्लाह साईं जी महिरबानी आहे। अवां रिपड़ी वारनि लाइ, हिन इलाइक़े वारनि लाइ अल्लाह साईं जी हीअ वॾी नेमत आहे जो अवां खे हीअ कॉलेज बि मिली ऐं साईं रियाज़ साहब बि मिलियो। अवां खे हीउ मुड़ुसु मथेर मिलियो आहे जंहिं कॉलेज हलाए ॾेखारी अथव। जेकॾहिं हिन जाइ ते को ॿियो माण्हू हुजे हा, शायदि एतिरो रिज़ल्ट न मिले हा। असां ॾिसूं था, सॼे सूबे जूं कॉलेजिस घुमूं था, सॼे रीजन जूं कॉलेजिस घुमूं था, बिल्डिंगूं बि ठहियल आहिनि, स्टाफ बि आहे, सहूलियत बि आहे, पर ॿार कोन्हे को, क्लास कोन था हलनि। ऐं हिते अची करे ॾिसूं था, न कॉलेज जी बिल्डिंग आहे, न हिन जो पंहिंजो स्टाफ आहे, न ई का सहूलियत आहे। पर जेकॾहिं मुड़ुसु मथेर आहे, हलाइण वारो पाण टैलेंटेड आहे, त पोइ ॿार बि आहिनि, उस्ताद बि वठी अचिबा ऐं कॉलेज बि। दोस्तो, अल्लाह साईं पूरी मखलूक ठाही, कुन चई त फयकून थी वियो। उन खां पोइ अल्लाह साईं इंसान खे ठाहियो। इंसान खे चई त तूं अशरफुल मखलूकात आहीं। हे वण टिण, हे ॿूटा, हे दरिया, हे पहाड़, हे नदियूं, हे सभु नेमतूं, हे ज़मीन, हे आसमान, हे ज़मीन जे अंदरि जेके नेमतूं आहिनि, सभु तुंहिंजे लाइ आहिनि। तूं अशरफुल मखलूकात आहीं। ऐं उन अशरफुल मखलूकात जो लक़ब ॾियण सां गॾु अल्लाह तबारक व तआला इंसान खे कुझु ज़िमेदारियूं बि ॾिनियूं। जेकॾहिं इंसान उहे पंहिंजूं ज़िमेदारियूं निभाए थो, इहे नेमतूं सभु हुनजे लाइ आहिनि। इहे नेमतूं इहे मुफ़्त में न आहिनि। हे जेके वॾा वॾा जानवर इंसान जे कंट्रोल में आहिनि, हे जेके अल्लाह साईं जूं नेमतूं सभु असांजे लाइ आहिनि, इहे मुफ़्त में न आहिनि। इन्हनि जे लाइ हिकिड़ी ज़िमेदारी आहे। जेकॾहिं उहा ज़िमेदारी निभाईंदासीं त पोइ असां अशरफुल मखलूकात बि आहियूं। जेकॾहिं असां पंहिंजी ज़िमेदारी नथा निभायूं त हूअं असां शरुन्नास आहियूं, ख़ैरुन्नास आहियूं। जेकॾहिं ज़िमेदारी नथा निभायूं त पोइ शरुन्नास जो लफ़्ज़ बि अल्लाह साईं इंसान लाइ इस्तेमालु कयो। अल्लाह तबारक व तआला